अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। ठठ जे अगूणे ज़िले काउंसिल के मेंबर ऐं जाखरा बिरादरी के चंगे मुड़स वडेरे रसूल बख्श जाखरो मखली ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल आचर वारे ॾींहुं आऊं नूरियाबाद नंबर 2 हिकु होटल ते वेठो हुअसि त बिरादरी जे 10 खां वधीक हथियारबंद जेके हिकु अछी विगो गाड़ी में सवार थी ओचितो मूं ते हमलो कयो त मुंहिंजे सिक्योरिटी गार्डन खे वॾे नुक़सान खां बचाए वरितो। सिंध ऑनलाइन टीवी मकरी जे रिपोर्टर मौजूद हुन चयो त मूं ते बादल वल्द मूसा जाखरो, अलहजुड़ियो जाखरो, शफी वल्द गोदड़ जाखरो, इस्माइल वल्द साइनू जाखरो, अनवर वल्द मोहम्मद जाखरो, वाहिद बख्श वल्द यारू जाखरो ऐं ॿियनि हमलो कयो जेके ॻोठ मूसा जाखरो जे रहवासी आहिनि जिन खिलाफ़ 4 ॾींहं अॻु नूरियाबाद थाणे ते एनसी पिणु दाख़िल कराई आहे। उन्हनि मां मूंखे जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो आहे। हुन वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशोरो ऐं ठठो खां मुतालबो कयो आहे त साणस इंसाफ़ करे मथस हमलो कंदड़ हमलियावर समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।